बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ तव्हांजी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां जिथे हुजो शाद ऐं आबाद हुजो, हमेशा मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, अलफ़ लैला सीरीज़ 37 क़िस्तूं तव्हांजे साम्हूं असां पेश करे चुका आहियूं। उन सिलसिले जी अॼु 38 क़िस्त नई क़िसे सां तव्हांजे साम्हूं। दोस्तों, ॻाल्हि था कनि त पुराणे ज़माने में को हिकिड़ो सौदागर रहंदो हो कंहिं शहर में। उन सौदागर खे हिकिड़ो पुटु हुयो औलाद में ऐं हिकिड़ी धीअ। सौदागर खे हुया औलाद। वॾो उनजो वापारु हलंदो हो, वॾी माया मिल्कियत हुअसि। कई मुल्कनि में हिन जा वापार हलंदा हुआ। रब जी कुदरत, छोकिरो बि जवान थियुसि, छोकिरी बि अची जवान थी, ॿई सुहिणा सेबता। पुटु जेको हुयुसि उनजो नालो हुयो गानम। पाण सौदागर जो नालो हो अयूब। गानम बिन अयूब। अरबनि में ईअं सॾिबो आहे, वलद या पुट खे चवंदा आहिनि बिन। गानम बिन अयूब। जहिड़ो पुटु सुहिणो हुयुसि तहिड़ी धीउ सुहिणी हुअसि। अची जवान थिया, हुनजो टाइम पूरो थियो, हू गुज़ारे वियो। अयूब जेको सौदागर हुयो उहो गुज़ारे वियो। वापारी त वॾो हुयो, हे गुज़ारे वियो। औलाद लाइ, पंहिंजे लाइ वॾी मिल्कियत पोयां छॾे वई, वॾी दौलत छॾे वई, जेका हिननि जे खाइण खां घणी। कुझु टाइम त हे पीउ जे ॾुख में रहियो। वापार ते कॾहिं वियो कोन हो, हिन जो पीउ ई वापारु कंदो हो। पर जॾहिं पीउ जे इन मां सोग मां आजो थियो त हिन सोचियो त हाणे वेही त भला केतिरो खाइबो, इहो आहे त गंज आहे, पर ईअं वेही खाइण में ठहे कोन थो। भला जेको बाबो कमु कंदो हो, मां बि उहो ई कमु कयां। हिन पीउ जी जेका मिल्कियत हे पीउ हिन जे लाइ छॾे वियो, वॾो हिननि जो महल हुयो। उन में हिननि जी रिहाइश खां सवाइ जेके कमरा हुया, उन में हुनजो वापार जा सामान पियल हुआ। उन में अची हिकिड़े ॾींहुं ॾिठईं त हिकिड़े कमरे में मुश्क ऐं रेशम जो कपिड़ो ऐं मुश्क, उन जा बोरा भरियल हुआ, पर हज़ारनि जी तइदाद में। ऐं उन्हनि ते लिखियो पियो हो त ही सिर्फ़ु बगदाद जे लाइ आहे। उन्हनि ते इहो लिखियलु। हिन जे पीउ जो इरादो हुयो त माना बगदाद में मूंखे खपाइणो। पोइ हिन जो पीउ त वियो गुज़ारे, हे जो सामान ॾिसे पियो त हिन जी इन ते नज़र पइजी वई। बगदाद जो उन दौर में नालो हुयो। सो हिन चयो त भला हाणे वापारु कयां, पर छो न भला शुरू ई बगदाद खां कयां। हेॾो बगदाद जो नालो आहे, सुहिणो शहरु आहे। बगदाद भला हूअं जो घुमां, उन खां बहितर आहे त वापार जी सांगे सां वापार जो वापार बि थींदो, घुमण जो घुमण बि थींदो। उन वक़्तु बगदाद ते ख़लीफ़ो जेको हुयो हारून रशीद हुयो। ही उन दौर जी ॻाल्हि आहे। पंहिंजी माउ खां, भेण खां, ॿिया मिट माइट जेके हुयसि, उन्हनि खां मोकिलाईं। पहिरीं सफ़र ते वञे पियो। बाबस जा जेके दोस्त हुया, उन्हनि खां बि मोकिलाईं। उन्हनि बि नसीहतूं कयसि। अलाह ते आसिरो रखी पोइ कपिड़ो, रेशम जो कपिड़ो खणी ऐं मुश्क खणी निकितो। हलो हला अची पहुतो बगदाद। बगदाद में पहुतो। हिन वटि सामान घणो हो, हिन किराए जी जाइ वरिती।
किराए जी जाइ वरितई, पर उते बि इन वटि पैसो त जाम हुयो। इहे पियो शौक़िया वापारु करे, बाक़ाइदे उन जॻह खे बि हिन सींगारियो, जेका किराए जी जाइ वरितई उन खे बि सींगारियईं, कालीनूं विछाईं, टूल विहाणा, परदा टंगिण। हिन उते सामान पंहिंजो लहिरायो उन जाइ में। 2-3 ॾींहं उते आराम कई, सफ़र जो जेको थकु हुयो आराम कई। हे जो एॾो सामान खणी आयो, बगदाद में ख़बर पई ॿियनि वापारनि खे बि त बा हिकिड़ो वॾो वापारी आयो आहे, सामान आंदो अथई। हिन सां बगदाद जा वापारी बि मिलण आया, सौदागर जेके हुया उहे बि मिलण आया। हाल अहिवाल हिन बाज़ार जा पुछिया, मार्केट जा पुछियईं, जिन्स जा पुछियईं। हुननि हिन खे पंहिंजा हाल अहिवाल ॾिना। ॾींहुं ॿ रखी हिन चयो त हाणे सामान कढां। कपिड़े जा थान खईं, आयो बाज़ार में। बाज़ार में आयो, उते जेको सौदागरनि जो ईअं सम्झो त चङो मुड़ुसु हुयो, जीअं अॼु बि यूनियनूं थियनि थियूं दुकानदारनि जूं, इहे वञी उन सां मिलियो, उन जी दुकान ते वञी पुछा करे वञी उन वटि सां मिलियो। उनखे चई त मां वापार जे सांगे सां आयो आहियां, नओं मुल्क आहे, नवां माण्हू आहिनि, नयूं ॿोलियूं आहिनि, नओं माहौल आहे, मूंखे हितां जे माहौल जी बि ख़बर न आहे। मूंखे तूं पंहिंजी कमीशन भले वठिजांइ, मूंखे सामान खपराए ॾे। बराबरि हिन जो कपिड़ो बि आला हुयो, छो जो हिन जो पीउ त वॾो वापारी हुयो ऐं ख़ासि हुन बगदाद लाइ इहो सामान रखियो हो। जीअं जो बा कपिड़े जो वाखु लॻो त कपिड़ो खपंदो, एतिरे क़दुरु हिनखे फ़ाइदो पियो जो 1 दीनार ते 2 दीनार पिया हिनखे फ़ाइदो पवनि। 1 दीनार ते 2 दीनार, माना ॿीण ते फ़ाइदो पियो पए। ॾाढो ख़ुशि थियो। पहिरियों वापारी हिन जो, पहिरियों सफ़र हिन जो सजायो थियो। टोटल जेको हिन कपिड़ो आंदो उहो आस्ते आस्ते करे हिन सॼो कपिड़ो खपायो। जॾहिं हिन जो कपिड़ो वियो खपी, ईअं सम्झ त 2-3 महीना हिन उहो कपिड़ो हलायो। वरी हिन उहो कपिड़ो घुरायो, वियो वापसि पंहिंजे मुल्क। उतां वञी वरी साॻी जिन्स पुछा कयईं जितां हिन जे पीउ वरिती, उहा साॻी जिन्स वठी वरी हे 2 साल वरी बगदाद आयो। फ़ाइदो जो पियुसि, ॾिठईं त डिमांड बि आहे, त हे 2 साल वरी आयो। हे 2 साल जेॾी महिल वरी आयो, वरी अची जाइ किराए जी वरितईं। पर इहो त हाणे माहौल जी ख़बर हुअसि, बाज़ार जी ख़बर हुअसि, वापारनि जी ख़बर हुअसि। हे जीअं बाज़ार में आयो, बाज़ार में आयो त ॾिसे त दुकान बंदि लॻा पिया। अबा ॾियो ख़बर छा थियो आहे, छो दुकान बंदि लॻा पिया आहिनि। जे बा हितां जो वॾो हिकिड़ो सौदागर हुयो, उहो वियो आहे गुज़ारे। सो जेके बि दुकानदार आहिनि, सौदागर वग़ैरह जेके बि आहिनि, सो उहे सभु उन्हनि जी जनाज़े ते विया। जंहिंखां पुछईं, उन चयसि यार जेकॾहिं तोखे बि सवाबु कमाइणो हुजे, या जनाज़े ते पहुचणो हुजे, जनाज़े ते पहुचणो हुजे त भले वञ, अञा जनाज़ो थियो न आहे। हिन पुछा कई त किथे आहे जनाज़ो? माण्हू चयसि त शहर जे ॿाहिरि जनाज़ो आहे। ॾस ॾिनसि शहर जे ॿाहिरि, माना जीअं रस्ते जो ॾस ॾिबो आहे, हिनखे ॾसनि त शहर जे ॿाहिरि जनाज़ो। हिन चयो भला हाणे बाज़ार बि बंदि आहे, भला सौदागर बि सभु हुते हूंदा, पोइ मिलण जुलण बि थींदो, की नई ॻाल्हि जी बि ख़बर पवंदी, जनाज़ो भला पढ़िजांइ। हे निकितो शहर खां ॿाहिरि, पुछा कंदो कंदो उहो अची उते जिते क़ब्रिस्तान हुयो, हे अची उते पिया ॾिसे त बराबरि माण्हू बीठा आहिनि। वुज़ू वग़ैरह कई, सौदागरनि सां मिलियो, जनाज़ो थियो, जनाज़े नमाज़ पढ़े, जनाज़े नमाज़ पढ़े, वरी लाश खयुनि जिते दफ़नाइणो हुयो। हे बि वरी उन्हनि सां गॾु उते पहुता, लाश दफ़न थियो।
पर हे जो उते जेॾीमहिल वियो त हिन ॾिठो त जिथे माना लाश दफ़नाइनि पिया न, उनजे मथां उन्हनि तंबू हणाया। लाश वग़ैरह हुन दफ़न थियो। लाश जो दफ़न थियो त उते ई ॾिठई हिन खे जेकर हाणे मोटिजे, पर ॾिठई त मौलवी हुया, कुझु मौलवियुनि जो टोलो हुयो, उहे वेठा क़बर जे चौधारी ऐं क़ुर शरीफ़ पढ़णु लॻा। उहे जो पढ़णु लॻा त ॿिया जेके सौदागर हुया उहे बि उन्हनि उते वेही रहिया, हे बि वेही रहियो। हाणे अकेलो कीअं वञा, हितां कीअं उथां? हल भला उथंदा त पोइ वञनि थो गॾु, नेठि त उथंदा, भला सीपारो खनि पढ़ी उथंदा। अब पे क़ुर शरीफ़ पढ़ियो माण्हू सभु वेठा हुजनि, तव्हां त सोमणी थी वई, सोमणी थी वई, पे क़ुर शरीफ़ उन्हनि पढ़ियो। हिते मानी अची वई, मानी अची वई, सभिनी मानी खाधी, हिन बि मानी खाधी। मानी खाई, हर को हथ धोई, वरी उते जो उते वरी वेही रहियो। माना ॼण को मोटण जो इरादो ई कोन, उतां जी रस्म हुई। हे आयो हो नओं, जाइ बि वरिती हई किराए जी। हिन खे लॻो पियो इहो त भणा मां सॼो ॾींहुं हेॾे हलियो आयो आहियां, अलाए पोइ हिते छा थियो। नौकरनि अलाए सामान जो ख़्यालु कयो, अलाए न कयो, अलाए को चोर चकार को थियो हुजे, को कीअं, माना हिन जो ॼण सॼो साहु उॾे। इहो आहे त मशहूरु बि थी वियो आहे। अॻ में बि हिते वापारु करे वियो हुउसि, सभिनी वापारनि खे ख़बर आहे त वॾो वापारी आहे। तो पाण जेकॾहिं रहां थो हिते त थी सघे थो त मुंहिंजो माल न वञे चोरी। माण्हुनि जा जहिड़ा रुख आहिनि, माण्हू त राति बि हिते रहंदा। नेठि उथियो, हिन जो ओॾे साहु टंगो ॾिठई त माण्हुनि जो उथण जो इरादो कोन्हे, त हे उथियो। हिननि खे चई दादा मूंखे मोकल ॾियो, मूंखे ज़रूरी कमु आहे, मूंखे इजाज़त। न त मां बि वेहां हा, पर हाणे मूंखे थोरो ज़रूरी कमु आहे। हे इजाज़त वठी निकितो, साॻियो ई रस्तो वठी आयो, अचे शहर जे दरवाज़े ते। अॻ में शहरनि खे, वॾनि शहरनि खे माना उहो कोट हूंदा हुआ, शहरनि खे कोट हूंदा हुआ, माना अचण जे लाइ बि दरवाज़ो हूंदो हो। हे जो उते दरवाज़े ते पहुतो, ईअं सम्झो त आधी राति थी वई। अचे जो ॾिसे त शहर जो दरवाज़ो बंदि लॻो पियो, दर बंदि न केरु अचे न वञे। कुतनि जूं भौंकूं पई पवनि, आधी राति हुजे, गिदड़नि जूं ऊनायूं पई पवनि। हाणे होॾां बि निकिरी आयसि, दर बि बंदि थी वियो, हाणे काॾे वञे? दर त कोन खुलंदो, सुबुह खां सा दर खुलंदो ई कोन। हाणे ते बीही बि कयां छा? आधी राति हुई, कुतनि जूं भौंकूं, जानवरनि जा आवाज़, ड्रिज बि थिएसि पियो, वरी पोइ हिते मोटियो। भणा मां त आयुसि पंहिंजे माल जे हिसाब में, पर हिते त हाणे दर बि बंदि लॻो पियो आहे। हाणे त अची माल त माल जे माॻ, हाणे साहु जान न वञे। हल मोटियो पोइ हिते, हाणे हिते बीहण त वॼायो आहे, मोटां पोइ हिते। भला हाणे ॾुखी सुखी राति, पका अहिड़ी जाइ जाचां जेका राति जे रही सघां। थोरो अॻिते हलियो, राति जो वॻड़ो हुजे, क़ब्रिस्तान हो यको। ईअं हिकिड़ो कुबो हिनखे ॾिसण में आयो। उन कुबे जे वेझो आयो त कुबे खे बि चौधारी कोट आयल हो, चौधारी उन कुबे खे बि कोट आयल हो। ऐं ॾिठई त हिकिड़ो ड्रिघो खजीअ जो वणु हुजे उन कोट में अंदरि। वेझो आयो, हेॾां होॾां चारई पासा ॾिठई, हिन चयो त भला वञी थो हिन कुबे में वेहां। पर कुबे खे कोट हेॾां होॾां ॾिठई त हिकिड़े पासे ॾांहुं कुबे जो दर हुयो, दर हुयो कुबे जो, पर खुलियो पियो। हे अंदरि वियो, अंदरि वियो, भला राति गुज़ारियां। पर हाणे क़ब्रिस्तान, राति जो वॻड़ो, निंड जे माॻ, पर हिते बि ड्रिजे पियो, जिॾे नज़र करे त रुॻो क़ब्रूं ई क़ब्र। वरी उथियो, यार हिते त मां राति रही कोन सघंदुमि। आयो दर वटि,
इते दर ते अची बीही ॾिसणु लॻो, परे खां हिनखे रोशनी ॾिसण में आई। पर उहा रोशनी ॾिठईं त उहो शहर वारो दरवाज़ो जेको हे उतां मोटी आयो, उन पासे खां पर रोशनी चुरपुर थी करे अचे थी पई ॼण ओॾा। रोशनी आहे पर अचे बि शहर वारे दरवाज़े ॾांहुं। हे वियो त दर ॾिनल हो, अचे बि उन पासे ॾांहुं, पर चुरपुर अथसि, माना उहा रोशनी अचे थी। को माण्हू हूंदो या कीअं, पर माना उहा ॼण रोशनी अचे थी। हिन महसूसु कयो त रोशनी अचे थी। थोरो वरी अॻिते वधियो त ॾिसां, थोरो अॻिते जो वधे ॾिसे त रस्तो बि इहो साॻियो जेको हिन कुबे ॾे थो अचे न, रोशनी हिन रस्ते सां पई अचे। जेको रस्तो हिन कुबे ॾे पियो थो अचे, जंहिंमें हे लिके पियो, रोशनी अचे बि इन ई रस्ते सां थी। हे छा, हाणे वरी अची साह जी लॻसि। हिन छा कयो जो पोइ हिते हटियो, तकड़ि में दर बंदि कई। दर बंदि कई, पर हाणे लिकां त लिकां किथे? चौधारी कबरूं डिॼ पिए थियुसि। खजीअ जो वण जो हिन ॾिठो, खजीअ जे वण ते चढ़ी, खजीअ जे वण ते चढ़ी उतां ॾिसणु लॻो। रोशनी आस्ते 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 कुबे वारे पासे ॾे थी। तां त अची उन कुबे वारे दर वटि, कुबे वारे दर वटि अची रोशनी हे मथां था ॾिसे। हाणे रोशनी जो हुई, हाणे तॾहिं त टार्चियूं वग़ैरह कोन हूंदियूं, ॾींहंनि वांगुरु अड़ियूं हूंदियूं, बतियूं हूंदियूं, मशाल हूंदियूं, काठीअ ते ॿारबियूं या कीअं। त उन सोझिरे ते हिन मथां ॾिठो त 3 ॼणा आहिनि, पर 3 कारा, सफ़ा कारा रुड जीअं चइजनि, हबशी। 3 ॼणा आहिनि 3 ॼणा, पर ॿिनि जे मथे ते पेती आहे, ॿिनि जे मथे ते पेती आहे। बाक़ी 3 जेको आहे उन जे हथ में बेलचो बि आहे, ऐं इहा जेका रोशनी हुई उहो वॾो हिकिड़ो ॾीओ हुयुसि हथ में। हुया 3 ॼणा, 3 कारा शीती, ॿिनि जे मथे ते पेती, वॾी पेती हुजे संदूक, ऐं 3 जेको हबशी हुजे उन जे हथ में ॾीओ बि हुजे ऐं बेलचो। आया, हाणे हे मथां वण ते चढ़ियो वेठो हुजे, ॿुधे न पियो वेठो, ॾिसे न पियो, ॿुधे न पियो। जेॾी महिल उते दर वटि पहुता त हिननि पाण में ॻाल्हायो। हिकिड़े हबशी जो नालो हो सवाब, ॿिए हबशी जो नालो हो काफूर। सवाब पियो पुछे त काफूर हे छा? त काफूर पियो चएसि त छा? चई यार असां सोमणी हिते आया हुआसीं, सोमणी आया हुआसीं, असां हितां दर खुलियल, सोमणी आया हुआसीं त दर खुलियल। हुन चयसि हा यार सही थो चई। पोइ हिन महिल बंदि छो आहे? हिन महिल दर बंदि छो? सोमणी त हिते असां आया हुआसीं, ॾिसी विया हुआसीं, हिन महिल दर बंदि छो? जेको जंहिंजे हथ में बेलचो हो, 3 ॼणो जेको हो, उन चवनि त यार हे आहे माना शहर खां ॿाहिरि, पोइ बगदाद शहर जा माण्हू बि जेके आहिनि सो राति जो ईअं घुमण जे हिसाब सां घुमंदे घुमंदे बि कॾहिं कॾहिं हिते अची ईंदा आहिनि, कॾहिं कॾहिं हिते ईंदा आहिनि। सो थी सघे थो त कोई ईअं घुमण बि आयो हुजे। हुन चयो त न ईअं वरी कीअं हूंदो? हिन चयो त हाणे तव्हां मूं ते एतबार कोन था कयो, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त असां जेॾी महिल अंदरि हलंदासीं न त ॾिसंदासीं त को न को माण्हू अंदरि हूंदो। ऐं मां त ईअं थो सम्झां त उन माण्हू जो न असांजी रोशनी ॾिठी आहे, असां त परे खां रोशनी ॿारी पिया अचूं,
मूंखे लॻेव थो त उहो असां खां डिॼी ऐं जेको खजीअ जो वणु अथव न चढ़ी बि उन ते वियो अथव। हे ॿुधे पियो, हिन जो ॿुधो त बणाई असल में ॻाल्हि पिया था कनि, ईअं सम्झो पकड़ियुनि, हिनखे अची वीचारे खे सिर जी लॻी त बणा हे तबाह जो फाथुसि। एॾी हिन हरामनि खे सम्झ अहिड़ा माना अंदाज़ो बि कई वेठा आहिनि त वेठो बि हिते हूंदो। बेलचे वारे खे हुननि चयो त हाणे तूं हीअं कर, भला भित ते चढ़, अंदरां वञी दर खोल। यको असांजे मथे ते पई आहे, असां त थकिजी पिया आहियूं। थकिजी पिया आहियूं, वञी खोल। ॿिए वरी चयसि त भला हाणे हीअं कयूं, हितां पेतीअ खे खणी उछलायूं, पोटो एॾो मथे कोन्हे को, थोरो ज़ोर ॾेई ऐं हितां खणी अंदरि उछलायूं। हुन चयसि त न, पेती भॼी पवंदी, पेती भॼी पवंदी, जेको कुझु हिन में पियल आहे न उहो बि भॼी पवंदो, जेको हिन में पियल आहे उहो बि भॼी पवंदो। नेठि हुनखे चए न, उहो चढ़ियो, वञी अंदरां हुन दर खोलियो, दर खोलियईं, दर खोलियईं त हे टई बि, हे ॿई जेके पेती जिन जे मथे ते उहे बि अंदरि आया। ॾिसे पियो, हाणे पेती बि खणी आया, बेलचे वारो बि अंदरि आयो, दर खोले। हे जीअं अंदरि आया त वरी हिननि दर ॾिनो, दर ॾिनो, पेती लाथनि हुते, पेती लाहे ऐं टई ॼणा हुते वेही रहिया। ॾियो ॿरे पियो, पेती लाहे हे टई ॼणा हुते वेही रहिया, हे मथां ॾिसे थो। हिते पाण में पिया ॻाल्हाइनि, हिन जो हाणे सॼो साहु टंग हुजे हिननि ॾे। त यार थकिजी पिया आहियूं, पंधु बि घणो कयो अथऊं, आधी राति थी वई आहे। सो हिन महिल असां खां कमु न पुॼंदो, त हाणे हिते वेही खोटियऊं ऐं वरी हिन पेतीअ खे हुन में पूरियऊं। हिन महिल कोन कमु असां खां थी सघंदो, थकिजी पिया आहियूं, ॾाढो पंधु बि कयो अथऊं, वज़न बि आहे। वॾी ॻाल्हि त राति बि थी वई आहे, आधी राति थी वई आहे। सो हाणे तकड़ि कान्हे, भला बाक़ी राति जेका आहे उहा हिते वेही था गुज़ारियूं, थोरो थकु बि भञूं, आराम बि कयूं, पोइ उथी जेको हे कमु आहे सोझरे में पोइ इहा पेती हिते पूरे पोइ हलंदा। यार हा, इहा ॻाल्हि सही। हाणे वेठा हुजनि पाण में पेई ॻाल्हाइनि, नेठि कुझु टाइम ॻाल्हाए, हिते हिननि चयो त हाणे राति आहे वॾी, इहा राति किथां गुज़रंदी, छो न हर को पंहिंजो किसो ॿुधाए, भला विंदुर जी विंदुर बि थींदी ऐं राति बि गुज़री वेंदी, अहिड़े मुक़ाम में अचे निंड बि कान थी। हाणे जेको काफूर हुयो, पहिरियों काफूर चयो त मां थो तव्हांखे पंहिंजो किसो ॿुधायां। काफूर जेको हुयो हबशी, उन पंहिंजो किसो शुरू कयो, पोइ ॿुधे पियो वेठो, निंड त हुनजी बि फिटी वई। काफूर चयो, दादा मां ग़ुलाम आहियां, नंढो हुयुसि त माना मां विकिरो थी वियुसि, ग़ुलाम थी वियुसि। पोइ हुन हथ में चई, मां जॾहिं थोरो सम्झ भरे उथियुसि, मूं में पोइ खूबी चइजे या खामी चइजे, माना अहिड़ी थी जो मां साल में हिकिड़ो कूड़ ॻाल्हाईंदो हुउमि, पर मां कूड़ बि अहिड़ो ॻाल्हाईंदो हुउसि जो माण्हू हिक ॿिए सां विड़ी पवंदा, मुंहिंजे कूड़ ते एतबार करे, मुंहिंजे कूड़ ते माण्हू विड़ी पवंदा। पोइ उन जे करे हुन
वापारी खपाईंदो हो, वरी मुंहिंजो ऐब ॾिसी वरी ॿिए वापारी खे ॾिए, माना ईअं मां पे खपंदो आयुसि। नेठि चई त हाणे जो जवान थियुसि त हिकिड़े दलाल जे, मुंहिंजे मालिक दलाल जे हवाले कयो त हे मूंखे खपराए ॾे, पर अथई हिन में हिकिड़ो ऐब अथसि, मां बि उन जे करे थो खपायां। अब कहिड़ो ऐब अथसि? ऐब इहो अथसि जो साल में कूड़ अहिड़ो हणंदो आहे जो केॾो बि सियाणो हुजे, केॾो बि हुजे, पर हुन जी ॻाल्हि ते एतबार कंदो, ऐं हिन जो कूड़ बाक़ाइदे झेड़ा कराया आहिनि, नुक़सान कराया। वॾो हिनखे ॾांव आहे, माना साल में हिकिड़ो कूड़ ज़रूरु हणंदो आहे। सो हाणे इहो ऐब अथसि, मूंखे खपराए ॾे। चई सौदागर जी वाक हयूं, हुन दलाल वाक हयूं, 600 दरहम वाक लॻो मुंहिंजो, 600 दरहम। सौदागर 20 दरहम ॾिनी कमीशन दलाल खे। पर हुन इहो ॿुधाए सबबु हिन में अथई ऐब, माना हिन ऐब समेत तोखे वठिणो पवंदो, हिन में इहो ऐब अथई। 600 दरहमनि में सौदो थियो, हुन ऐब मुंहिंजो ॿुधायुसि त साल में कूड़ हणंदो। 20 दरहम हुनखे कमीशन ॾिनई। सभिनी गवाहनि जे साम्हूं फ़ैसिलो थियो, वाक लॻो, सौदो थियो। दलाल मूंखे सौदागर जे हवाले कयो, मां सौदागर सां गॾु जंहिं मूंखे वरितो, सौदागर मूंखे पंहिंजे घर वठी आयो। हाणे मां उन सौदागर जो हुजां ग़ुलाम बानो। जीअं मूंखे सौदागर पंहिंजे घर वठी आयो त सौदागर पहिरियों त मुंहिंजा कपिड़ा मटाया, मूंखे सुठा कपिड़ा ॾिना। मां बि चई त साल खनि थियो, हींअर साल रहियुसि, बाक़ाइदे जीअं ख़िदमत कबी आहे, छो जो हुयुसि ग़ुलाम, मूंखे त जुरत न करण जी हुई कान, मां बाक़ाइदे साल हिन जी पूरी ख़िदमत। चई ते ॿिए साल जो जीअं चंड निकितो, त चई उन साल में फसल ॾाढा भला थिया, फसल ॾाढा भला थिया। उन जे करे जेके बि अमीर वज़ीर हुया, ईअं माना डेली शहर में दावतूं हिक ॿिए जूं कंदा। पोइ मुंहिंजो मालिक बि उन दावतुनि में वेंदो हो, कॾहिं कंहिं कई, कॾहिं कंहिं कई, कॾहिं कंहिं कई। तव्हां त नेठि मुंहिंजे मालिक जो बि वारो आयो, उनखे बि थियो त हाणे सभु दावतूं कनि था, त भला मां बि दावत कयां। मुंहिंजे मालिक जो बि वारो आयो दावत जो। शहर जे ॿाहिरां हिकिड़ो बाग़ हुजे, उन बाग़ में हिन दावत जो इंतज़ाम कयो। तंबू तूलान लॻी विया, गिलम गालीचा विछाइजी विया, खाइण पीअण जो हर सामान अची वियो। मुक़ररु टाइम ते चई त मुंहिंजो मालिक त अॻे ई उते हुयो, पर जेके अमीर सौदागर ॿिया जेके हुया उहे बि अची उते पिया था। बाक़ाइदे थी त पैसे वारो हुयो मुंहिंजो मालिक, बाक़ाइदे सुठो हिन इंतज़ाम कयो खाइण पीअण जो, दावत थी, सभिनी खाधो पीतो। पुराणे दौर में शराब, जीअं असां वटि चांहि आहे, थोरे मुस्लमान हूंदा त बि शराब ॾियणु फैशन हूंदो हो। खाइण पीअण खां पोइ चई शराब शुरू थियो। चई माना ॿेपहरी जो हिते वक़्तु थी वियो, टाइम थी वियो ॿेपहरीअ जो। मुंहिंजे मालिक खे ईअं ओचितो का ज़हन में शइ अची वई, जेका घर हुअसि।
घर हुयसि उहा शइ, छो जो दावत त शहर खां ॿाहिरि कई आहिनि, हिनखे ज़रूरत पइजी। मां हो मांसि ग़ुलाम अची त मां तो उते हुयुसि, मूंखे सॾु कयईं, मूंखे चईं त ए ग़ुलाम हीअं कर, हिन खच्चर ते चढ़, वञ मुंहिंजे घर, मुंहिंजे घर वारी खां फिलहाल शइ वठी अच। हाज़ुर साईं। मां चढ़ियुसि खच्चर ते, हलो हलां आयुसि हिनजे घर। मां जेॾी महिल घर जे वेझो पहुतुसि, घर जे हिनजे वेझो पहुतुसि, चई मां वठी दाहूं कूकूं ऐं पारा कढणु शुरू कया। मां जो त घिटीअ में हिनजे दर जे ॿाहिरां दाहूं करणु लॻुसि ऐं पार कढी रोअणु लॻुसि, पर ॾाढियां पाड़े जा ॿिया घर जेके हुते घिटीअ में हुया, उन्हनि जे कननि ते बि आवाज़ु पियो, माण्हू ॿाहिरि निकिता, माण्हुनि जो मेड़ बीठो हुजां पंहिंजे मालिक जे दर ते, रोआं पियो उते, उन्हनि जे बि कन ते आवाज़ु पियो, मुंहिंजी मालिकाणी, उन जूं धीअर, उन्हनि जे कननि ते जो आवाज़ु पियो, असांजे दर ते पियो माण्हू को रोए, गोड़ बि लॻो पियो आहे, त उन्हनि बि दर खोलियो त माण्हुनि जो मेड़ लॻो पियो आहे, मां सो रोआं थो पियो, पार पियो थो कढां। मां त नौकर होमान, साल सॼो रहियो होमान, मूंखे उन्हनि सुञातो, मूंखे सुञातुनि त मूंखां पुछियुनि त छा थियो आहे, छो थो रोईं, छो थो पियो दाहूं करीं, हे माण्हू गॾु थी विया आहिनि, छा थियो आहे। मां चयोमान मां पहिरियों त रोआं पियो, वरंदी कोन पियो ॼाण, नेठि घणो मूंखे ज़ोर रखियो, दाबा दड़का जो ॾिननि, ॻाल्हि त कर। मां चयोमान त मुंहिंजे मालिक अॼु दावत कई, ख़बर हुई माई खे, सभिनी खे ख़बर हुई, हिनजे घर भातियुनि खे, मुंहिंजे मालिक अॼु कई दावत शहर खां ॿाहिरि बाग़ में, सो उते हिकिड़ी का पुराणी भित हुई, पुराणे ज़माने जी का भित हुई, हे वरी उनजे हेठां उनजी छांव में वेठा, कुदरती पुराणी का भित हुई, ईअं भित किरी पई। मुंहिंजो मालिक ॿिया बि उनजा दोस्त हुया जेके उन सां गॾु वेठा, जीअं जो भित किरी त उनजे मथां किरी, सो मथां जो भित किरनि मां जो ॾिठो, सो मां तकड़ में खच्चर ते चढ़ी ऐं पहुतो हां तव्हांखे ॿुधायां। मां जो हुननि सां जीअं इहा ॻाल्हि कई त हाणे चई मुंहिंजो रोअण बीह वियो, मुंहिंजे मालिक जी मालिकाणी उन जूं धीअर वठी पार कढी रोअणु शुरू कयनि, मथे पंहिंजे मुंहं खे धकणु, कपिड़ा फाइणु, जीअं हलियूं घर ॾे, मां बि हिननि सां घर में बाक़ाइदे रोअनि लेटनि। पोइ ए कावड़ में खणी शीशे जा थांव हुजनि, उन थांवनि खे भञनि, अलमाड़ियुनि खे बाक़ाइदे, जीअं हिकिड़ो माण्हू चरियो थी वेंदो आहे, ईअं घर जा सामान भञण लॻा, हे जो भञनि पई त मां वरी हिननि सां गॾु पियो हिननि खे भञायां, बाक़ाइदे चई त सॼो घर तहस नस करे छॾियो, मां चई दाहूं कयां, ओ मुंहिंजा आका, ओ मुंहिंजा मालिक, ही बि रोअनि पिटनि, मालिकाणी बि रोए, हिन जूं धीअर बि रोअनि। हाणे चई जेॾी महिल रोई ऐं ज़ियान करे सफ़ा थकिजी पियूं त चई त मुंहिंजी मालिकाणी ॿाहिरि निकिती, पोयां हुजनि त धीअर, मूंखे चवनि त तूं हाणे हीअं कर, असां सां हल, असांखे वठी हल उते जिते दावत हुई, जिते ॿुधाईं थो त तुंहिंजे मालिक जे मथां भित किरी पई आहे, असांखे ओॾे वठी हल त भला हलूं त हली आयूं, हुनजो लाश बाश कढूं, कफन दफन त थिए न, असां खणी अचूंसि पंहिंजे घर, वेंजारे कफन दफन, हुनजो घर घाट वारो हो, माल मिल्कियत वारो, ईअं बेवा हो त हुनजो लाश न पियो हुजे न, असां खणी सुहिणे नमूने सां हुनखे सींगारे त दफ़नायूं। मां चयोमांनि हलो, मां हिननि जे अॻियां दाहूं कंदो हलां, ओ मुंहिंजा आका, दाहूं रड़ियूं पार,
को बि चई मुंहिंजे पोयां ये पार कढंदियूं हलनि। चई चङो हुयो पाड़े जो, चङो बि हुयो, चङो जो हुयो त चई त हे जो निकितियूं मां हिननि जे पोयां जंहिं ॿुधो। पाड़े वारा बि चई त पाड़े जा मर्द मायूं उहे बि चई त असां सां गॾु, उहे बाक़ाइदे ईअं चई त ॼण चङो मेड़ थी वियो। उहे बि ईअं दाहूं कंदा, मां हुजां अॻियां, हे सभु मुंहिंजे पोयां, हे सभु मुंहिंजे पोयां। चई इन हाल में शहर मां टपियासीं, बाज़ार मां टपऊं, सॼो हे मायूं मर्द चई मां दाहूं कंदो हलां, होॾा हो दाहूं कंदा हलनि, माण्हू परेशान। नेठि माण्हू पुछा कनि बा छा, जे बा फलाणो जेको सौदागर हुयो न, फलाणो सौदागर, अदा उहो वीचारो मरी, हे नौकर आहे उनजो, हे हुनजा ॿार बचा आहिनि, हे पाड़े वारा आहिनि, पोइ शहर जे ॿाहिरि दावत कई हुई, सो भित किरी पियसि, मरी वियो, हे वञनि था होॾे। जेको ॿुधे कंहिंखे ॾुख थिए, अदा यार माण्हू भलो हुयो, को अफ़सोस में। हे वरी जो चङो बि हुयो त कंहिं माण्हू चयो त तव्हां शहर जे हाकिम खे त ॿुधायो, बाबा हे बि चङो हो, जहिड़ो तहिड़ो माण्हू कोन हो, शहर जे हाकिम खे त ॿुधायो, उनखे ॿुधायो त भाई फलाणो माण्हू वीचारे जे मथां भित किरी पई आहे, मरी वियो आहे। नेठि माण्हू भॻा, वञी शहर जो हाकिम हुयो, वञी उन सां ॻाल्हि कनि त भाउ फलाणो सौदागर उनजे मथां भित किरी पई आहे, सो मरी। हाकिम उन महिल ई पंहिंजो हुकुम कयो, अबा सिपाही तयारु थिया, हुन सां बेलचा कोडरियूं उहे सभु, चई उहे बि गॾु चई नेठि उहे बि अची असां सां मिलिया, मां सभिनी जे अॻियां। हाणे चई शहर जो हाकिम, उन जा नौकर चाकर, मुंहिंजी मालिकियाणी, उन जो औलाद, पाड़े वारा, पर चई हाणे माना ईअं सम्झ त वॾो लश्कर ॼण थी वियो, सभु दाहूं कूकूं कंदा, पार कढंदा, चई त हलंदा पिया, मां अॻियां हो सभु मुंहिंजे पोयां। मां चई इहो मुंहं खे धक भरंदो पियो हलां, मुंहं ते मिटी बि उछलाईंदो पियो हलियां। नेठि चई हलंदे हलंदे अची पहुतासीं बाग़, पर चई त मां जेॾी महिल शहर खां ॿाहिरि निकितासीं न, त मां तकिड़ो हिननि खां अॻु में आयुसि, हू आस्ते आस्ते मायूं हुयूं, आस्ते आस्ते जेको लश्कर हुयो उहे आस्ते आस्ते, हाणे उन्हनि महसूसु कयो त इहो ई रस्तो आहे, फलाणो शहर जो बाग़ आहे, की माना हाणे हुननि खे मुंहिंजे पोयां लॻण जी ज़रूरत कान्हे, तंहिंजे करे मां तकिड़ो हलियो आयुसि, अची पहुतुसि बाग़ में। जीअं बाग़ में पहुचां त चई त मुंहिंजो मालिक बीठो मुंहिंजे इंतज़ार में। चई मां जो उनखे ॾिठो, चई वरी मां छा कयो, पंहिंजे मुंहं खे धक हणी दाहूं कंदो, ओ मुंहिंजी मालिकियाणी, तोखां पोइ मुंहिंजी केरु वारसी कंदो, ऐं जेकर अलाह साईं तुंहिंजी जाइ ते मूंखे न पियो घुराए। मुंहिंजे मालिक जो ॿुधो परेशान थी वियो, मुंहं जो पनो ई लही वियुसि, हेॾी दावत लॻी पई हुअसि, मुंहं जो पनो ई लही वियो। मूंखे चई काफूर छा थो चवीं, छा थियो आहे? मां चयोमांसि साईं ॻाल्हि ई न पुछ, तो मूंखे चयो त वञ घर। साईं मां जीअं वियुसि घर, अबा मां छा ॾिसां, जीअं घर वियो मैं, अबा ॾिसां त माण्हुनि जो मेड़ लॻो पियो आहे, तुंहिंजे को कमरे जी जेका छित किरी पई हुई, तुंहिंजी घरवारी ऐं उनजा जेके ॿार हुया, छोकिरियूं हुयसि, सभु उनजे हेठां अची विया, दॿिजी। अड़े पोइ इहो तुंहिंजी मालिकियाणी बची? मां चयोमांसि न साईं, कसम आहे ख़ुदा जो, हिकिड़ो बि न बची। पहिरियों त उहा मालिकियाणी वीचारी मरी वई। अड़े भला मुंहिंजी नंढी धीअ? मां चयो न साईं, न। अड़े भला ॾे ख़बर मुंहिंजो खच्चर, उहो बचियो न? मां चयोमांसि साईं कुझु कोन बचियो अथई, कुझु साईं कोन बचियो अथई, साईं कुझु कोन बचियो अथई। साईं तूं हलंदे न त घर ई कोन सुञाणे सघंदे, तूं हलंदे थी मां रोवां दाहूं कयां, तूं हलंदे त साईं घर ई कोन सुञाणे सघंदे। जीअं जो मुंहिंजे मालिक ॿुधो, रोई पियो नथां ॻाल्हि कयां, जीअं जो ॿुधई त भाई सम्झ त हुन वीचारे जे अखियुनि जे अॻियां अंधारा अची वियो, ऐं होश आवाज़ ख़ता थी वियसि, सॼो हलणु लॻो, फरकणु लॻो, सॼो हले पियो, ऐं वेही रहियो ऐं पंहिंजे मथे खे धक हणणु लॻो, कपिड़ा फाइणु लॻो, मिटी खणी पंहिंजे मुंहं में विझे, मथे ते विझे, पटको जो हुयो त मथे ते उहो सट ॾेई उहो खणी हेठि उछलाई,
वरी पंहिंजे मुंहं ते धक हणे पर अहिड़ा धक पियो हणे औलाद जो सॼो घर घाटी तबाह थी वियुसि। अहिड़ा धक पियो हणे जो कि न हुयसि कीअं सो असुलु रत जा ईअं रत बि वहणु लॻो अई दाहूं करे त ओ मुंहिंजो औलाद, ओ मुंहिंजी घरवारी, अई मुंहिंजी मुसीबत बणा जहिड़ो हे मूं ते मुसीबत आई आहे कंहिं ते न आयूं। हिन वठी जो रोज़ उराड़ो शुरू कयो त चई ॿिया जेके सभु दावत ते आया हुअसि अबा उन्हनि जो ॿुधो त हाणे अहिड़ी ॻाल्हि जो उन्हनि बि ॿुधी त हाणे उहे बि वरी हिन सां गॾु वेही उहे उन्हनि खां हाणे खाइण पीअण विसरी वियो, दावत विसरी उहे बि हिन सां गॾु वेही रोअण पिटण लॻा। उहे बि चईंदा ईअं सम्झणु मातम कर। नेठि चई रोई 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 मुंहिंजो मालिक जेको आहे उथियो, मुंहिंजो मालिक उथियो। चई जीअं उथियो त मां हिन जे पोयां माना हाणे घर ॾे पियो हले। मां जो हेॾी ॻाल्हि कईमांसि हाणे घर ॾे पियो हले। जीअं बाग़ खां ॿाहिरि निकितो साम्हूं ॾिसे जेको रस्तो हुयो बाग़ वारो, शहर वारो रस्तो जेको हुयो जेको बाग़ ॾे पियो अचे, ॾिसे त वॾी धूड़ आहे, दुधड़ आहे, वॾी दुधड़ आहे। ॾींहुं हुयो चिटो पर दुधड़ आहे। ईअं जो चिताए निहारे गौर सां निहारे त वॾो माण्हुनि जो लश्कर आहे पर उहे पार कढंदा दाहूं कंदा सटका दाहूं कंदा उहे पिया था अचनि। माण्हू दाहूं कूकूं कंदा था पिया अचनि। सौदागर परेशान थी वियो, जेके ॿिया हुजनि उहे परेशान थी विया। थोरो सौदागर अॻिते चुरियो तेसि ताईं उहो लश्कर जेको अचे पियो दाहूं कूकूं कंदो उहो बि अची हिननि जी वेझो। जीअं वेझो पहुतो आहे त सभ खां अवल अॻियां हुई मुंहिंजी मालिकियाणी ऐं उन जूं धीअर। उन खां पोइ हाकिम सां गॾु नौकर चाकर, उन खां पोइ पाड़े वारा, माना वॾो जेको लश्कर हुयो पर अॻियां मुंहिंजी मालिकियाणी ऐं उन जूं धीअर। हिन सां मां ॻाल्हि कई त उहे मरी वयूं, उन्हनि सां ॻाल्हि कयमि त हे मरी वियो। जीअं जो ॿिन्ही हिक ॿिए खे ॾिठो, मालिक ॾिठो मालिकियाणी खे, मालिकियाणी ॾिठो मालिक खे, जीअं हिननि ॿिन्ही खे ॾिठो हिक ॿिए खे ॾिठुनि, हे ॿई परेशान थी विया। हो बि चुप हे बि चुप, रोअण पिटण ॿिन्ही खां विसरी वियो, हो बि चुप ऐं ही बि चुप। हाणे अॻिते इन जो छा थियो इंशाअल्लाह उहो सुभाणे तव्हां